खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं अकबर मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर पुलिस चौकी इंचार्ज लुकमान अब्दुल गफ्फार फुलपोटरो ऐं संदसि टीम जो धारेलनि सां मुक़ाबिलो हिकु फोरू गिरफ़्तार। पुलिस स्टेशन बी सेक्शन जे हद मिल कॉलोनी भरिसां आरटीसी रोड ते पुलिस ऐं धारेलनि में मुक़ाबिलो थियो। संगीन वारदातुनि में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार, हथियार हथे साथी फरार थी विया। पुलिस के इतला मिलियो हो त आरटीसी रोड ते मिल कॉलोनी वेझो फोरू फुरजे इरादे सां बीठल आहिनि। जॾहिं पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त पुलिस ऐं धारेलनि विच में मुक़ाबिलो थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु बदनाम फोरू सख़्त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थी वियो। गिरफ़्तार थियल ज़ख़्मी धारेल जी सुञाणप राशिद अली वलद रफ़ीक अहमद सहतो तौर थी आहे। ज़ख़्मी धारेल पुलिस के केतिरनि ई संगीन ॾोहनि में घुर्बल हो। ज़ख़्मी डाकू मोटरसाइकिल चोरी कंदड़ गैंग जो सरगर्म कारकुन आहे, जेको खैरपुर पुलिस के मतलूब आहे। ज़ख़्मी थियल जे कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। ज़ख़्मी धारेल खे तालका अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे।